لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نزير له ولا وزير له ولا مشير له ولا معين له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومحبوبنا وطائدنا ومولانا محمد ومولانا محمدا عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله فاطر السماوات والأرض جاعل الملائكة رسلا أولي أجنحة مثنى وثلاث ورباع يزيد في الخلق ما يشاء إن الله على كل شيء قدير ما يفتح الله للناس من رحمة فلا ممسك لها وما يمسك فلا مرسل له من بعده وهو العزيز الحكيم يا أيها الناس اذكروا نعمة الله عليكم هل من خالق
السماء والأرض لا إله إلا هو أنا تؤفكون. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم حرمت النار على ثلاثة أعين: عين بكت من خشية الله، وعين غزت عن محارم الله، وعين سارت في سبيل الله. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दोस्तन खे गुज़ारिश आहे थोरो वेझा अचो, उथी करे थोरो क़ुर पाक जे वेझा अचो, सिर्फ़ मञण वारा वेझा अचो। अॻियां खला बिल्कुलु ख़ाली पियो आहे, पुर पियो। जज़ाकल्लाह तव्हांजो अचणु क़बूल। अञा थोरो वेझा अचो, कंहिं जाइ इलाही जंहिंखे अल्लाह तौफ़ीक़ ॾे उहो अॻिते वधी अचे। सब दोस्त बुलंद आवाज़ से नबी पाक की खिदमत में दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتنزيلنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك على الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. इंतहाई काबिल जी वकार मुअज़्ज़ज़ मोहतरम मुसलमान भाइरो बुजुर्गो ऐं दोस्तों, हदीस पाक में दुनिया में उहे मुसलमान शख्स जेके इताअत ऐं फरमाबरदारी में जिंदगी गुजारे, अल्लाह जे दर ते हाज़िर थींदा पोइ जंहिं अख मां अल्लाह जे ख़ौफ़ मां लुढ़क ॻड़ी आयो, उन अख ते अल्लाह सही जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो आहे। हुर्रिमत नार अला सलासत आयुनिन, हदीस जा लफ़्ज़न टिन क़िस्मनि जे अखियुनि जे मथां अल्लाह साईं जहन्नम जी बाहि हराम करे छॾी आहे। को मुसलमान हराम जे तरफ़ नथो वञी सघे। अल्लाह फरमाए तो मूं ते हराम आहे जो इन्हनि टिन शख़्सनि जेके मां जहन्नम जी बाहि इहा बाहि हराम आहे उन्हनि ते। कहिड़ा? उहे शख़्स जेके अल्लाह जी दरबार में अखियुनि मां पाणी हारे, ख़ुदा जे ख़ौफ़ में रुना, अखियुनि मां पाणी हारियो अल्लाह जे ख़ौफ़ में,
इन अख ते अल्लाह से जहन्नम जी बाय हराम करे छॾे। बे नंबर ते ऐनुन सहरत फी सबीलिल्लाह, हदीस में उहा अख जेका अल्लाह जे रस्ते में रात जो जागे थी, इन अख ते भी अल्लाह सही जहन्नम जी बाय हराम करे छॾे। हदीस में ऐनुन गज़त अन महारिमिल्लाह, जेका अख पंहिंजी हिफाज़त थी करे, गलत न थी ॾिसे, हराम करदा अशिया जे तरफ नथी निहारे, इन अख ते भी अल्लाह सही जहन्नम जी बाय हराम करे छॾे। ये वडी खुशखबरी ऐं मुबारक मिली मोमिनन खे जेके पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि था, जेके अल्लाह जी दरबार में अधरात जो इबादत में जागन था, जेके अल्लाह जे खौफ में लुढ़क हारे दुआउनि में रोअन था। इन्हनि शख्सन जे लाइ नबी फरमाए मुबारक हो जाए, इन्हनि अखनि ते अल्लाह से जहन्नम जी बाय हराम करे छॾिया। कुरान पाक में इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबअदून, जिन जी नेकी असां वटि पहिरीं लिखियल आहे उहे जहन्नम खां तमाम असां परे करे छॾिया। हिकु हदीस में अस्साईदु फी बदनि उम्मिही वश्शक़िय्यु फी बदनि उम्मिही, नेक बख्त ऐं बदबख्त, सभागो ऐं निभागो, सईद अज़ली ऐं शक़ी अज़ली उहे मां जे पेट में असां लिखी छॾिया हुआ। रब फरमाए थो असां उन्हनि खे मां जे पेट में लिखी छॾियो। सईद अज़ली पीउ मां जे हलाल खाधे खां पोइ जेके ॿार जो लुत्फ़ो तयार थींदो, उहो ॿार सभागो थींदो, सईद अज़ली थींदो, भाग वारो थींदो। ऐं पीउ मां जे हराम खाइण खां पोइ जेको लुत्फ़ो हराम मां पैदा थियो, उन लुत्फ़े मां जेको ॿार पैदा थियो उहो हरामी पैदा थींदो, निभागो पैदा थींदो, जहन्नमी पैदा थींदो। ऐं ॿिया मिलाई मतलब सईद अज़ली नेक बख्त पैदा थींदो, अल्लाह से उन अहिड़ा अमल वठंदो जिन अमलनि जी माहौल में ज़रूरत आहे। बदबख्त ॿार मां शक़ी अज़ली जेको पैदा थींदो, उन मां जेके कम थींदा, अल्लाह से उनके उज़वन मां अहिड़ा कम वठंदो जिन जी का बि ज़रूरत कान्हे, शैतान ख़ुशि थींदो ऐं उहो जहन्नम में वञी पवंदो। अगर सईद अज़ली गुनाह जा कम बि करे ऐं शक़ी अज़ली अगर नेकी जा कम बि करे, शक़ी अज़ली का नेकी जा कम थींदा, पर पछाड़ी में ख़ुदा अहिड़ी थेड़ ॾेई छॾींदसि जो रिया ऐं समय जे करे बेचारो वरी बि ऊंदे मुंहुं जहन्नम में वञी किरंदो। ऐं नेक बख्त जे करे सईद अज़ली का गुनाह बि थींदा, पर अल्लाह से वरी बि उनखे बख़्शे, पछाड़ी में अहिड़ी हिदायत ॾींदो जो वरी बि सिधो जन्नत में रवानो थी वेंदो। हिकु हदीस में कई नेकोकार क़यामत जे जहन्नम में उछलाया वेंदा, ऐं कई बदकार शख्स क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जी रहमत जे सदक़े जन्नत में रवाना कया वेंदा। मर्ज़ी जो मालिक आहे, इन करे बंदे जो कम बंदगी करण शैवे उबूदियत हिया त माबूद जी सच्ची दिल सां इबादत कजे। पोइ परवरदिगार आलम आदिल मुतलक इंसाफ वारो आहे। पोइ अल्लाह पाण फरमाए थो वल्लज़ीना जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना, जिन भी कोशिश कई मेहनत कई असांजे रस्ते में, असां ज़रूर भी ज़रूर उन्हनि जे लाइ हिदायत जा दरवाज़ा खोले छॾींदा। कुरान जी ॿी आयत में इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना, कुरान जी टी आयत में इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़लन खालिदीन फीहा। उहे माण्हू जिन ईमान ते मेहनत करे ईमान मज़बूत कयो, अमलन ते मेहनत करे बुरन अमलन खां बची नेक अमलन ते
मजबूत थी बीठा कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ला इन्हनि खे अहिड़ी जन्नत में मोकिलींदासूं जेका फिरदौस हूंदी उन में नाज़िल उन में मोकिलींदासूं ख़ालिदीन फ़ीहा हमेशा उन में रहंदा कॾहिं ॿाहिरि कोन निकिरंदा हुर्रिमत हराम कई वई उन अखियुनि ते जहन्नम जी बाहि अन्नार माना बाहि हिकिड़ी बाहि दुनिया जी आहे हिकिड़ी बाहि आख़िरत जी आहे बाहि जा 7 क़िस्म जहन्नम जे बाहि में जेको भी अल्लाह जी दरबार में रुनो जेको भी रात जो इबादत के नियत सा इबादत में जागियो जिक्र में तहज्जुद में तिलावत में जागियो ऐं जेका भी अख हिफाजत करे रही जे भी पंहिंजे अख जी हिफाजत कई गलत न ॾिठो फरमाई इन टिनी क़िस्मनि जी अखियुनि खे अल्लाह से हर तरह जी बाहि खां आज़ाद करे छॾियो जहन्नम जे सभिनी तबक़नि जी बाहि खां अल्लाह से इन्हनि खे आज़ाद करे छॾियो दुनिया जी बाहि बि नार आहे आख़िरत जी बाहि बि नार आहे एक किताब में के बुजुर्ग चयो मां गली में गुजरा पियो देखो मदीने जो माहौल बार नंढड़ा रांदि पिया खेॾनि कुंड में हिकिड़ो नंढड़ो ॿार अखियुनि ते बाहि रखी ज़ारो ज़ार रोए पियो मां चयो शायदि ही कंहिं शइ जे लाइ कंहिं चीज़ जे लाइ रोंदो हूंदो वेझो वियोसि मां चयो नंढड़ा छा खपई रोए पियो तने रोई जी चाचा अफहसिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन छा अल्लाह से असां के रांद रूंद लाइ पैदा कयो जी शे वठी आए जी शे जी लाइ जरूरत ना है जी रोई छो तो जी रोआ इन्ही जे करे थो अल्लाह जो खौफ मोते तारी थी वियो मां पंहिंजे रब जे खौफ में रोआ थो ता जी सुभान अल्लाह बिल्कुल बंद थियल आहे छा कयो तमाम मुखे चंदो सिर्फ सुभान अल्लाह जो दीदा दानिया जो सुभान अल्लाह जी उन एड़ो जवाब ॾिनो जो मुंहिंजा पेर उखाड़े छॾी मां चयोमांसि नंढड़ा तूं त अञा सफ़ा नंढड़ो आहे ॿार तो हींअर ई जहन्नम जो ख़ौफ़ पियो खाए ख़ुदा जो ख़ौफ़ कुरान पाक में वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह से जिन्न नहीं इंसान के सिर्फ पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो चयोमांसि ऐं मुंहिंजा बचड़ा इन वक्त तुझी उम्र तमाम नंढी इन उम्र में तू एॾो रोए छो थो अञा त तू नंढड़ो नंढपण में एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पियो करे तॾहिं उन नंढड़े जवाब ॾिनो त बाबा चाचा ऐं चाचा वॾा ॻाल्हि ॿुध असां नंढड़ा ॿार आहियूं तमाम वॾा आहियो घर में जॾहिं मां नज़र कंदो आहियां अम्मा पहिरीं पाए ॿारनि जे लाइ नंढड़ियूं काठियूं पाए में विझंदी आहे पोइ वॾियूं काठियूं विझंदी आहे मथां अल्लाह से जहन्नम खे दुखाए त असां नंढड़नि खे पहिरीं विझे पोइ जहन्नम में वॾनि खे उछलाए तॾहिं रोई क़ुरान करीम जी आयत पढ़ी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة عليها ملائكة
पत्थर थींदा बचायो पंहिंजो पाण खे उन जहन्नम खां बचायो पंहिंजे आयल खारनि खे उन जहन्नम जी बाहि खां जंहिंजो मारण माण्हू ऐं पत्थर थींदा रोअण तव्हांजो तमामु ख़ुदा जे ख़ौफ़ में बचाइण परवरदिगार आलम जो बचो जहन्नम जी बाहि खां हू बेपरवाह रब हुन जे अॻियां कहिड़ी ॻाल्हि आहे थेड़ ॾेई छॾे त हुन खां केरु पुछण वारो ई कोन्हे शैतान 6 लख साल अल्लाह जी इबादत कई घणा साल 6 लख साल पछाड़ी में थेड़ एड़ी ॾेई छॾी ऊंधे मुंहुं जहन्नम में वञी किरियो बरसी सां जहिड़ा बुज़ुर्ग बलम भाउर जहिड़ा बुज़ुर्ग सालनि जा साल इबादतूं कंदा विया थेड़ ॾेई छॾी ऊंधे मुंहुं जहन्नम में वञी किरियो असहाब काफ के बिना मेहनत जे विलायत जो ताज पाराए उन्हनि जे शान में कुरान शरीफ जी सूरत नाज़िल करे छॾी जीन नंढड़ो रोए पियो अल्लाह जे ख़ौफ़ मां परे वञी पुछा कि नंढड़ो कंहिंजो आहे जो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जो पुटु इमाम ज़ैनुल आबिदीन आहे जेको ख़ुदा जे ख़ौफ़ में अहिड़ी तरह रोई रहियो आहे उन्हनि जी तरबियत हुई एॾो उन्हनि जो इख़लास तरबियत हज़रत याकूब अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं खट ते वेठो कुकुड़ पंहिंजे चूज़नि खे चुगायो पे बाज़ आयो जेको हिकिड़ो चूज़ो खणी रवानो थियो हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॾिठो कुकुड़ परेशान थी वई कुकुड़ जी परेशानी ते हज़रत याकूब चयो हेतिरो धन बचंदो अथसि हिकिड़ो खरी वियो अथसि त परेशान अल्लाह फरमाए तूं बि ॾिस ॿारहं पुटनि मां हिकिड़ो पुटु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उहो खूह में पहुची वियो हुन कुकुड़ पंहिंजे बचे लाइ पियो रोए हेॾा हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट लाइ पियो रोए क़ुरान फरमाए कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तु'तिल मुल्क मन तशाअ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तु'इज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर तुरजुल लैल फिल नहार व तुरजुल नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैर हिसाब नबी भी खुदा जी दरबार जबाना वली भी खुदा जी दरबार जबाना सालिर भी खुदा जी दरबार जबाना शहीद भी खुदा जी दरबार जबाना जेको पाण झुकण खां पाक उहा खुदा इल्म यज़ल जी अकेली ज़ात नबी भी रोअण पिया हाणे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम गुम थी वियो हज़रत याकूब अलैहिस्सलाम रोए पियो साल गुज़री विया सालनि जा साल गुज़री विया पुट जी ख़बर न पई अखियुनि मां पाणी हारे ऐं हज़रत यूसुफ खे यादि करे चवंदो या असफ़ा अला यूसुफ या असफ़ा अला यूसुफ हाय अफ़सोस ऐं यूसुफ काफ़ी ज़मानो गुज़री वियो 40 साल गुज़रण खां बाद बशीर आयो बिशारत ॾियण जीअं याकूब मुबारक हुजई यूसुफ अञा जीअरो अथई इहो हुनजी कमीज़ अथई त कमीज़ में कपिड़े में निहारे हज़रत याकूब अलैहिस्सलाम उन कमीज़ खे अखियुनि ते रखियो जीअं अखियुनि ते रखियईं त नाबीन थी चुको हुअण अखियुनि खे चादर रखियईं कमीज़ लॻी अल्लाह साईं उन कमीज़ लॻाइण सां उन जो नूर खे मोटाए अखियुनि जी नज़र बहाल करे छॾियसि हाणे सवाल थो करे हज़रत याकूब पंहिंजे बशीर खां पहिरियों सवाल कई मूंखे ॿुधाए पहिरीं इहे नथो पुछे
गुम थियल ॿार किथे आ, यूसुफ किथे आ, इहो सवाल नथो करे। हुसैन पाते वारो सबक हासिल कजो हिन ॻाल्हि मां त हज़रत याकूब अलैहिस्सलाम छाजे करे रोईंदो। जेकॾहिं मां चवां त हज़रत यूसुफ जे जुदाई लाइ कोन रोईंदो हो त ॿियो त मां कहिड़ो जवाब ॾेई सघंदुमि। जुदाई जो एॾो ॾुख कोन हो, ॻाल्हि अञा ॿी हुई। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे ख़ौफ़ हो मता मुंहिंजो पुटु ॿिए कंहिं दीन में दहिरियो न थी वञे, इन करे डपु हुअसि त ही मुंहिंजी तरबियत में रहे या त हिनखे सालिह बनाया, हितां मुंहिंजे अंदरि मां वियो ख़बर नाहे किना वियो। इन करे पहिरियों सवाल बशीर खां ही कयो हुई, ॿुधाए यूसुफ खे तो ॾिठो त कहिड़े दीन ते यूसुफ हो, यूसुफ कहिड़े दीन ते ॾिठई, चइमो दीन इस्लाम ते ॾिठो। पोइ छा चई, तम्मत नेमतहू अलआन तम्मत नेमतहू, हाणे मूं ते नेमत पूरी थी वई, जिते मुझे ख़ुशि हुजे पर रुगो दीन इस्लाम ते मज़बूत रहे। नबीअनि खे एॾो फ़िक्र हो दीन जो, किथे बोझो दीन ते हुजो, इहो नबीअनि जो फ़िक्र हो। पुटु विञाइजी वियो, हिन जुदाई न रोए पियो, ख़बर नाहे फिरी जहन्नमी न थी वञे, कंहिं ख़्याल पिया सारे दीन तां फिरी न वञे। इहे ख़्याल ईंदा हुअसि, जॾहिं चई त हू दीन ते आहे तॾहिं हुनखे मुबारक मिली, जे दीन ते आहे त बसि पोइ हाणे जिते मुंहिंजो ख़ुशि हुजे, मुंहिंजो ॾुख ई दूर थी चुको आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम महलात में जंहिं पहुतो, महल जे अंदर बीबी ज़ुलेखा सतनि कोठनि जे अंदर वठी आई। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अंदर हो, माई नंगी थी चए थी हाय तलक अचो मुंहिंजे तरफ़। ऐं ओॾीमहिल किताब में हिकिड़े किताब में लिखियल आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ओॾीमहिल उमिरि 25 साल हुई। 25 सालनि जो छोकिरो, नौजवान, जवानी जी इब्तिदा, ऐं हेॾा सॾु थियो हिलाज़त जो, हेॾा सॾु थियो गुनाह जो, हेॾा दावत ॾिनी औरत गुनाह जी। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वेझो न पियो वञे, हुनजे हाय तलक अचने प्लास्टिक जो ई पत्थर जो लोह जो ठहियल जो बोले न्यारी छो कोन थो। हज़रत यूसुफ जे अखियुनि मां पाणी वही आयो, छा चई, ऐं औरत तोखे ख़बर कोन्हे मुंहिंजी मोहब्बत तोसां कोन्हे, मुंहिंजी मोहब्बत रब्बे ज़ुल जलाल रब्बुल आलमीन सां आहे। हुनखे नाराज़ करे तुंहिंजे तरफ़ केॾां अचां, मुंहिंजी अखि तुंहिंजे तरफ़ वधी नथी सघे, मुंहिंजी मोहब्बत दिलि जी सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन सां। قال معاذ الله وراودته التي هو في بيتها عن نفسه وغلقت الابواب فقالت هيت لك قال معاذ الله انه ربي احسن مثواي انه لا يفلح الظالمون. अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में हज़रत यूसुफ जी धड़कन में जारी गई, अखिल मां पानी हारो। मां जो नबी अल्लाह जी दरबार में रोई, जो नबी अल्लाह जी दरबार में यूसुफ अलैहिस्सलाम ते कोठी में रोए पे खुदा की याद कंदे। यूसुफ याकूब अलैहिस्सलाम रोए पियो, यूसुफ जो नालो वठी खुदा रब्बुल जलाल जी बारगाह में। हज़रत आदम 300 साल रोए पियो अल्लाह के राज़ी करण जी नियत सां निदामत में। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम रोए पियो 40 साल पंहिंजे हिन भुल जी गलती जी निदामत में। हज़रत मूसा रोए पियो अल्लाह जे दीदार में। हज़रत ईसा अलैहिस्सलाम रोए पियो पोयां नबी मोहम्मद जी अचण जे इंतज़ार में। हज़रत इब्राहिम रोए पियो नबी जे पंहिंजे नस्ल में पैदा थियण जी नियत जी दुआ में। हज़रत इस्माइल रोए पियो नाकामी खां बचण जे लाइ। सब नबी रोई विया, वली रोई विया। मोमिनो जेकॾहिं नबीअनि जो रस्तो वठो था रोई पंहिंजे रब खे परचाए राज़ी कयो। नबी फरमायो जेकॾहिं तव्हांखे रोअण नथो अचे त
तो पोइ ज़ोरी रोईंदा कयो जेकॾहिं ज़ोरी नथो रोअण अचे तव्हांजी दिलि सख़्त आहे त हिन दिलि जी सख़्तीअ जे करे रोईंदा कयो इन ते अफ़सोस कंदे रोईंदा कयो पर जे रोई पियो न पोइ तव्हांजे अखियुनि जे मथां जहन्नम जी बाहि हराम थी वेंदी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रोई चयो या अल्लाह हिते केरु मूंखे बचाईंदो तोखां सवा बचाइण वारो कोई कोन्हे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंखे सॾु कयो कंहिंखे सॾु कयो अल्लाह खे सॾु कई हाणे सभु बुकारी जाबिर में था निहारनि हा इन जो वाइस थींदो इंशाअल्लाह साईं साहब कारी साहब पहुची विया माशाअल्लाह इहो हिकिड़ो ज़िंदा मौजूज़ो आहे भला जन अखियुनि वारनि खे सभिनी खे क़ुर यादि कोन्हे त बिना अखियुनि वारनि खे ख़ुदा क़ुर ॾेई ॾेखारियो त हीअं बि क़ुर पढ़ाईंदो आहियां बिना अखियुनि वारनि खां बि क़ुर पढ़ाईंदो आहियां ऐं ख़ुदा कंहिंजो मोहताज कोन्हे इनाम कंदो आहे जागो था हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जेॾी महिल अल्लाह जी पनाह पकड़ी तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी सूरत छित मां ॾेखारियसि छित में निहारई पीउ आमिर वात जे साम्हूं लॻाए चइबो पुट इहो कमु न कजां नबूवत जो इहो कमु कोन्हे अल्लाह साईं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी सूरत जो इंतज़ाम करे यूसुफ अलैहिस्सलाम के पंहिंजे गुनाह खां बचाए नबूवत जी चादर खे दाग़दार थियण कोन ॾिनो बल्कि नबूवत जी चादर खे सलामत रखियो अल्लाह रब्बुल आलमीन मददगार पाना तलबगार ओ दुनिया जानो दो अल्लाह रब्बुल आलमीन जमाना अल्लाह रब्बुल आलमीन हर तरफ निगाह दिया वइज़ा साकबानी अन्नी फइली करीब उजीब दावत दाई ज़ादान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून अल्लाह रब्बुल आलमीन की बारगाह में ईंदा कयो परवरदिगार के सजीदा कयो सजण जे लाइ कुझु लक्षण हुजण ज़रूरी आहे तौहीद जे लाइ तक़वा जो हुजण ज़रूरी आहे ईमान जे लाइ गुनाह खां बचा जो हुजण ज़रूरी आहे पाकाई हासिल करण जे लाइ ठाम जी पाकाई ज़रूरी आहे अल्लाह पाक खे सॾण जे लाइ पाकाई ज़ुबान जी हुजण ज़रूरी आहे दर ते झुकण जे लाइ पंहिंजे जिस्म जी पाकाई हुजण ज़रूरी आहे पाक रब खे पाकाई सां सॾबो त रब्बुल आलमीन जी जी करे जमात असां नापाक सॼो वरी पाक रब खे पॉजिटिव नेगेटिव ठहंदा कीअं असां नापाक थी करे ख़ुदा खे सॼो इहे बि थी सघे थो काफ़िर जे सॾे ॿुधण वारो रब आहे ॿुधी सघे ॿुधंदो आहे लेकिन बहितर ही आहे जॾहिं असां फुल पाकाई इख्तियार कयूं जिस्म जी पाकाई ख़्याल जी पाकाई रूह जी पाकाई ऐं इहा पाकाई हासिल थींदी लुड़कनि सां छा चश्मनि जो पाणी चश्मे जबल जे चश्मे मां वहंदो आहे बिना पाणी जे चश्मो बेकार आहे बिना अल्लाह जी दरबार में लुड़कनि जी अख बेकार आहे चश्मनि जे पाणी सां वुज़ू करे जिस्मानी पाकाई हासिल कई वेंदी आहे अखियुनि जे लुड़कनि सां रूहानी पाकाई हासिल करे ख़ुदा की क़बूलियत मिली वेंदी आहे चश्मनि जे पाणी सां ज़ाहिरी निजासत दूर थींदी अखियुनि जे लुड़कनि सां बातिनी निजासत दूर थींदी चश्मनि जे पाणी सां बाग आबाद थींदा आहिनि ॿलियूं आबाद थींदियूं आहिनि अखियुनि जे लुड़कनि सां जन्नत जा बाग जन्नत जा महलात आबाद थींदा चश्मनि जे पाणी सां चश्मनि जे पाणी चश्मनि जो पाणी वहंदो वेंदो आहे रस्तो ठाहींदो वेंदो आहे अखियुनि जा लुड़क वहंदा वेंदा जन्नत जो रस्तो ठाहींदा वेंदा चश्मनि जे पाणी मां जेको पैदा थियो
वो फसल खत्म थियण वारो आहे, फना थियण वारो आहे। अखियुनि जे लुड़कनि सां जेको फसल पैदा थियो जन्नत में वो हमेशा वधण वारो आहे। चश्मनि जो पाणी मीज़ान में कोन तू हूंदो, पर मुस्लिम शरीफ किताब में क़यामत जे ॾींहुं अखियुनि जा लुड़क जेके गड़िया आहिनि, क़यामत जे ॾींहुं उहे लुड़क अल्लाह जे दरबार में मीज़ान तोरे ऐं पोइ उन तोरनि जे लुड़कनि जे वज़न जे सदके पाणे जरा जन्नत जो फ़ैसिलो कयो। एक हदीस में एक बानो ईंदो अल्लाह जे दरबार में, मीज़ान लगी पई हूंदी, तोर थींदी, मायूस थी वेंदो, नेकियूं घटि थी वेंदियूं, गुनाह वधी वेंदा, मायूस थी वेंदो। अल्लाह फरमाईंदो मोकिलियो सोचियो जहन्नम में, हिन वेचारे खे पकड़े जहन्नम में उछलाईंदा। ही जी जहन्नम में रवानो थींदो त रस्ते में पोयां सॾ थींदा, ॿियो ॿियो अल्लाह फरमाईंदो ॿियो मलाइको वठी अचो। अल्लाह फरमाईंदो ये दुनिया में हिकिड़े ॾींहुं अध रात जो मुंहिंजे दरबार में अकेलो दुआ में रोई पियो हो, दुआ घुरंदे घुरंदे मुंहिंजे मोहब्बत ऐं खौफ़ में रोई पियो हो, ऐं जे अख जे फिंबड़ियुनि मां पलकुनि मां हिकिड़ो वार आलो थी वियो हो, इहो लुड़क अधु लुड़क मूं वटि पियो आहे, खणी अचोसि त मीज़ान में तोरियो। उहो अधु लुड़क खणी हुन जे मीज़ान में तोरींदा, आमा नामे सां गॾु मीज़ान में साइमी में जीअं रखंदा त उन अधु लुड़क जो वज़न जेको अल्लाह जे खौफ़ में रोनो, अधु लुड़क जो वज़न सतनि ज़मीनुनि सतनि आसमाननि तां वधी वेंदो। उन अधु लुड़क जे सदके ख़ुदा फ़ैसिलो कंदो, छॾियोसि माफ़ी मिली वियसि, जन्नत में रवानो करे छॾियोसि। अल्लाह जे दरबार में जेके रोना। तज़किरतुल औलिया एक किताब आहे, उन में लिखियल आहे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह अदरा जो पंहिंजे घर जे कोठे ते तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदे रोई पियो, सर सजदे में हो फर्श ते अदरा जो पंहिंजे घर जे कोठे जे फर्श ते नमाज़ पढ़ी रहियो, अखियुनि मां लुड़क अल्लाह जे दरबार में रोना, अल्लाह जे खौफ में अखियुनि मां लुड़क गया, उहे लुड़क गणंदे गणंदे दूर गणंदे ये फर्श ते हलंदा विया, निसारे में पहुता, निसारे मां ॿार गली में लुड़क टिमी रहिया हुआ, कतरा ॻड़ी रहिया हुआ, रस्ते मां को तहज्जुद गुज़रियो, उन जे जिस्म खे उहे पवन छंदा लॻा, उन जे कपड़नि खे उहे पाणी जा छंदा लॻा, भींगू कतरनि जो लॻियो पी रहियो, पाक हो या बली अंधा मथे का हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह आवाज़ दिलो ची थोई चुप जे कपड़न के एकड़े गुनाहगार जो लुड़क तुझे कपड़न के लगा गई, अल्लाह अकबर करे पियो, उसकी गली में गिरी पियो, होश में चले आयो, तकड़ो पंहिंजे घर में रवानो थियो, पंहिंजी कमीज़ ना पई जिते झंडा लगा हुआ वो टुकड़ो पकड़े कैंची सां कटई ऐं वो टुकड़ो महफूज़ करे रखई, पुटन के वसीयत कई बचो मरी वञा तेन कपड़े के मुझे कफन में दफन कजो, जंहिंमें लो हसन बसरी जा लुड़क लगा, अमल में को अमल कोने, अमलन में कोई भरोसो कोने, नेकी दे कोई पावर कोने, बस खुदा जे दरबार में रहमत जो आसरो आहे, हसन बसरी जे लुड़कनि जे सदके मन खुदा मुंहिंजा गुनाह बख़्शे माफ़ करे। ये लुड़क क़यामत जे ॾींहुं कम ईंदा जेके अॼु दुनिया में रोने, कीअं कम ईंदा? हदीस में क़यामत जो ॾींहुं हूंदो, अल्लाह जलाल में हूंदो, कावड़ में हूंदो, गेज़ो गज़ब में हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन फरिश्तनि खे हुकुम फरमाईंदो, ओ फरिश्तो ऐं मुंहिंजो फरिश्तो वञो जहन्नम खे ॿधी पकड़े चकरे मूं वटि हाज़िर कयो, क़यामत जे मैदान में हाज़िर कयो, इहे वीदा फरिश्ता जहन्नम खे पंहिंजी 70,000 फरिश्ता 70,000 ज़ंजीरुनि सां चकरे ॿधी करे जहन्नम खे क़यामत जे मैदान में हाज़िर कंदा, पोइ जहन्नम जे अंदर में अल्लाह जो ख़ौफ़ भरजंदो वेंदो, अल्लाह जो ख़ौफ़ भरजंदो वेंदो, अल्लाह जे ख़ौफ़ भरजण खां पोइ जहन्नम खे झोलानी मिलंदी, जे जहन्नम जे धड़क मां अचानक हिकिड़ी वॾी चीख निकिरंदी, अचानक बड़ा शोला निकिरंदा, जंहिंसां जहन्नम में धमाको थींदो, तव्हां जी क़यामत जे मैदान में पखियल किरंदा, सभु माण्हू उन धमाके
धमाको थियो टांडा उछलजी वञी किरिया एक हदीस में आ जेकॾहिं जहन्नम एडी गरम आहे जो जहन्नम जो हिकु टांडो खणी ओभर जे किनारे ते रखियो वञे ऐं ओलह जे किनारे ते हिकिड़े माण्हू खे बिहारियो वञे गुनाहगार खे त दुनिया एडी तपी तए वांगुरु गरम थी वेंदी जो हुन हिकु टांडे जे करे ओभर जे किनारे ते टांडो आहे ऐं ओलह जे किनारे ते हिकिड़ो गुनाहगार शख्स बीठो आहे पर उनखे जिस्म खे एडी बाहि लॻी वेंदी सॼो सड़ी कोयला थी खाक थी वेंदो जहन्नम जे हिकु टांडे जी पूरी कायनात तपश बर्दाश्त कोन करे सघंदी ऐं हिकु हदीस में नबी फरमायो ॿुधो सीरतुल नबी जा जलसा ॿुधण वारो अल्लाह जे खौफ में रोअण इहा नबी जी सीरत पंहिंजे अमल खे तब्दील करण इहा नबी जी सीरत जो हिस्सो थो सबक नबी जो इहो आहे पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील कयो अखियूं अजायो हेॾां होॾां निहारे विञाए पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कजो अखियूं हुजनि साम्हूं तुंहिंजूं अखियूं हुजनि साम्हूं काबू हुजे तुंहिंजूं अखियूं हुजनि पीमा जो दीदार हुजे तुंहिंजूं अखियूं हुजनि क़ुरान जी ज़ियारत हुजे तुंहिंजूं अखियूं हुजनि आलिमनि सालिहनि वलीयनि बुज़ुर्गनि जी ज़ियारत हुजे तुंहिंजूं अखियूं हुजनि नेक कम हुजनि इन अख सां अहिड़ा कम कजां जो क़यामत जॾहिं तो ते जहन्नम जी बाहि हराम थी वञे हराम कयल शयुनि जे तरफ़ न निहारींदो इन अख ते अल्लाह से जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो जहन्नम जा टांडा पखेड़िया पिया हूंदा ज़मीन तवे वांगुरु कतल हूंदी सिज जी तपश जहन्नम जी तपश माण्हू रड़ियूं कंदा अल्लाहुम्मा आतिक वक़ूदी मिनन नार ऐ रब बाहि खां बचाए हुननि अल्लाह जी दरबार में पाना रड़ियूं कंदा अल्लाह बि ॿुधी वठंदो रड़ियूं ऐं पोइ जहन्नम जोश कंदी त पाना सॾु कंदा चवंदा यार नबी बि हिते मौजूद आहे नबी बि हिते आहे नबी जा उम्मती सॾु कंदा ऐं वाह मुहम्मद वाह अहमद ऐं असांजा मुहम्मद असांजा नबी ऐं असांजा अहमद मुस्तफा मुहम्मद मुस्तफा ऐं अल्लाह जा महबूब तुझी उम्मत परेशान है महबूब तुझी उम्मत परेशान है मोहम्मद किरावे गड़ियों कंदा नबी जे अखियुनि मां पाणी कढंदो रोई उम्मत ने निहारे सर सजदे में रखी रोईंदा ऐ अल्लाह रब्बी अबली उम्मती ऐ परवरदिगार मुझी उम्मत ऐ रब मुझी उम्मत के बचाए हेरा जहन्नम जोश में आ हेरा मोहम्मद होश में आ हेरा जहन्नम के गरमाइश हेरा नबी जी रहमत जी तपश होना जहन्नम में टांडा पिया करा हेरा महबूब जी अखियुनि मां लुढ़क पिया करा अल्लाह दिली देने हारे महबूब मोहम्मद रबी के सजदो ऐ मोहम्मद खड़ो न तुझी दुआ मां कबूल करे वरती हज़रत जिब्रील जोड़ो दोईंदो या नबी अल्लाह ई मश्क पानी जी आ ई मश्क नबी रोन ई मश्क पानी जी आंधी आ इन मश्क मां लप भरे उछना तुझो तो मां जहन्नम के ठतो कर रब्बुल आलमीन नबी उठंदा मश्क हज़रत जिब्रील जे हथ में होंदी पानी जी साईं बुक भरियो साईं बुक जे बजाए लप भरींदा छा कयां साईं जहन्नम खे आणो साईं मश्क पानी मां लप भरे हीअं जो जहन्नम खे छटे उछलाईंदा त जहन्नम 500 सालनि जी मुसाफ़िरी जे पंध ताईं परे भरी वेंदी मैदान थधो थी वियो नबी जी शफाअत जो ताज नबी के मिलियो पुछा कंदा जिब्रील छो पाणी हो हज़रत जिब्रील का अल्लाह जो नबी पुछा कंदा ज़मज़म हज़रत जिब्रील चवंदो या नबी अल्लाह ज़मज़म जो पाणी कोने कोसर जैसे कोसर जो पाणी कोने ज़मज़म जो पाणी भी कोने कोसर जो पाणी भी कोने या नबी अल्लाह तुम्हारी उम्मत जो गुनाहगार जेके दुनिया में अल्लाह के दरबार में रोएगा उन लुढ़कल के साथ कर गयो उन लुढ़कल सा अज मश्क भरे आया आयो जेके तवाजा गुनाहगार उम्मती दुनिया में रोईंदा हुआ उन जा लुढ़कल सा कर गया हुआ उन जे लुढ़कल सा मश्क पानी जी भरिया बस तवाजी उम्मत जे कौन जे गुनाहगारन जे दुआ में जेके लुढ़कल गया उन लुढ़कल सा जहन्नम जे टांडन के विछाए छॾियो ऐं
अल्लाह जे लाइ रोवां उन्हनि जी अखियुनि खे जहन्नम जी बाहि हराम थी वई। अल्लाह जा नबी फरमाइनि था नारुकुम हाज़िही वसबून जुज़अन मिन नार जहन्नम। हदीस पाक में तमाम दुनिया जी बाहि जहन्नम जी बाहि का एक हिस्सो माना जहन्नम जी बाहि तमाम दुनिया जी बाहि का 70 मरतबा वधीक गरम। छो जो अल्लाह जे नबी जो फरमाया मन बका मिन खशियतिल्लाह हर्रमहु अलैहि अन्नार। जेको अल्लाह जे खौफ में रोनो उन्हें ते अल्लाह से जहन्नम माफ करे छड़ी। एक हदीस में मन तज़क्कर खताया व बका ऐना रज़िया मिन्हु लैला। जेको पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अल्लाह जे दरबार में रोई पियो रज़िया मिन्हु लैला रब उन खां राज़ी थी पियो। रोअण जा 4 क़िस्म जायज़ रोअण में घणा क़िस्म 4 क़िस्म। हिकिड़ो मुसीबत ते रोअण, ॿियो क़ुर ॿुधण या ॿुधाइण में रोअण, क़ुर जी तिलावत में रोअण, टियों अल्लाह जे खौफ में गुनाहनि जी माफ़ी वठंदे रोअण, चौथो अल्लाह जी मोहब्बत में रोअण। हाणे मुसीबत ते रोअण जा 2 क़िस्म। हिकिड़ो ॾेखा में माण्हू रोए, कंहिंजी मैयत थी पई को माण्हू गुज़ारे वियो मैयत ते माण्हू रोअनि पिया। इन रोअण वारनि मां 2 क़िस्म। हिकिड़ो पार कढी रड़ियूं करे बेसब्री सां माण्हुनि जे ॾेखा जे लाइ रोईंदो, इन ते अल्लाह जो अज़ाब आहे, इन ते अल्लाह जी पकड़ आहे, इहो रोअण हराम आहे। जेको पार कढी बेसब्री जा लफ़्ज़ कढी रोए इनखे सख़्त अज़ाब थींदो जेको रोए थो। पर जेको रोए थो पर ॾेखा जे लाइ न, दिल जे दर्द मथां अखियुनि मां पाणी पियो गड़ेसि, ज़ुबान सां अल्लाह जी नाशुक्री कोन थो करे, बेसब्री कोन थो करे, कुफ्र कोन थो करे, वॾा पार कोन थो करे, बसि अखियुनि मां पाणी पियो गड़ेसि दिल जे दर्द मां। अल्लाह साईं इन थोरे थोरे ते इनखे एॾो अजुर ॾींदो जो चबरनि खां अजुर वॾो हूंदो। इन जे रोअण ते अल्लाह साईं इनखे ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾे। जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी ॿुधजो कान सम्झो ॻाल्हियूं सम्झण जो अथव। अल्लाह जा नबी वेठा हुआ, नंढड़ो पुटु नबी जो इब्राहिम झोली में हो वफ़ात करे वियो। अल्लाह जे नबी जे अखियुनि मां पाणी पियो गड़े, बेसाफ़ अखियुनि मां पाणी पियो गड़े, लुढ़क पिया गड़नि ऐं ख़ामोश हुआ। तॾहिं साहिब चयो या रसूल अल्लाह तव्हां बि रो था, मैयत ते तव्हां बि रो था। साईं जन छा जवाब ॾिनो? फरमायो अल ऐन तदमो वल क़ल्बु यहज़ुनु ला अक़ूलु मा यसक़तु बिहि रब औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। फरमायो अल ऐन तदमो, तवज्जो, फरमायो अल ऐन तदमो अखियूं गड़न थियूं, वल क़ल्बु यहज़ुनु दिल गमगीन ला अक़ूलु मा यसक़तु बिहि रब। पर ज़ुबान में अहिड़ी ॻाल्हि कोन थो कयां जंहिंसां ख़ुदा नाराज़ थिए, मां दिल में सब्र ऐं शुक्र झले अखियुनि मां पाणी हारे रहियो आहियां। सब्र ऐं शुक्र काबू करे उन में रही लुढ़क गणनि था, इहे लुढ़क रहमत वारा। ऐं ॿिया लुढ़क गणंदा क़ुर जी तिलावत में। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको क़ुर जी तिलावत जे दौरान रोई पियो अल्लाह से जन्नत उन ते फर्ज़ वाजिब करे छॾी। जेको क़ुरान दौरान रोई पियो न, क़ुरान जी तिलावत दौरान रोई पियो, पढ़ण दौरान या पढ़ाइण दौरान, ॿुधण दौरान या ॿुधाइण दौरान, क़ुरान पढ़ंदे रोई पियो, इन ते जन्नत वाजिब थी वई, अल्लाह ज़रूर जन्नत ॾींदुसि। ऐं ॿियो जेको गुनाह टियों क़िस्म गुनाह खे माफ़ कराइण जे लाइ रोए पियो। हदीस में मन तज़क्कर खताया, जेको गुनाह यादि कंदे मन बका आईना अखियुनि मां लुढ़क हारे विझे रज़िया मिन्हुल इलाह, अल्लाह उन ते राज़ी थी पियो। ऐं चौथो क़िस्म हिकिड़ो मुसीबत ते रोए, ॿियो गुनाह माफ़ कराइण जे लाइ माफ़ी वठंदे रोए, टियों क़ुर जी तिलावत में रोए, चौथों अल्लाह जी मोहब्बत में रोए। जी हज़रत शुएब अलैहिस्सलाम 33 साल अल्लाह जी दरबार में मोहब्बत में रोए, 11 साल हज़रत
शोएब अलैहिस्सलाम रोनो रोइंदे 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 11 साल गुजरे अखिन का नाबीद थी वियो अल्लाह से पीर नूर दिनस वरी रोनो 10 साल वरी रोइंदो रहियो 33 साल पूरा थिया त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ऐ शोएब तो रोई छो थो छाजे लाए तो रोई शोएब अलैहिस्सलाम अर्ज कयो या अल्लाह तू दिलिन जो मालिक आ दिलिन जा राज जानी थो तरे अल्लाह से वरी ज़ाहिरी सवाल कंदे पुछा के जेकरे अल्लाह से पुछा भी करे ऐं नबियन के अल्लाह खोले ने करे समझाइंदो आ ताकि ही मानुन के खोले समझाए दिलिन जा राज ता अल्लाह जानींदो आ पर अल्लाह से सवाल इन करे कंदो आ ताकि मालूमात इनन के थी वने ताकि मानुन के समझाए सका त अल्लाह से हज़रत शोएब अलैहिस्सलाम का पुछो जहन्नम जे खौफ मां तो रोई बुधी से जहन्नम मो तो ते माफ करे छड़िया जे जन्नत दी मोहब्बत में तो रोई तब बुधी से मो तो के फिरदौस से आला दर्जा दे छड़िया जी ने अल्लाह पर जहन्नम जे खौफ है तो रोई ना जहन्नम का मो तो के माफ करे चलो जी ने जन्नत दी मोहब्बत में तो रोई बुधी से जन्नतुल फिरदौस मो तो के दे छड़ी करीम जी ने अल्लाह फरमा बाकी छाजे करे तो रोई तवज्जो जवाब दो हज़रत शोएब अलैहिस्सलाम जो अन मुश्तियाक अन मुश्ताक व बि इश्तियाक अल्लाह आऊं त आशिक आया तुझी मोहब्बत जो मां तो तुझी मोहब्बत में रोई तने अल्लाह फरमाए बुधी छन जेकर तू मुझी मोहब्बत में रोई रहियो मां त बुधी छन मां भी तो सा मोहब्बत शुरू करे छडी महबूब नबी जी हदीस फरमायो मन बदा बेइश्तिया के मौला फलहु जन्नतुल मअवा बुधो हदीस नबी जी मन बदा बेइश्तिया के मौला फलहु जन्नतुल मअवा जेको रब जी मोहब्बत में रोई पियो उन जो ठिकानो जन्नतुल मअवा में ठही पियो अस अल्लाह जी दरबार में रोवण वाला हुजो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइंदो ताजुबान शख्स ते खबर तस पता मौत अचण वारो आ खबर ना के टाइम ते अचानक मौत इंदो अञा भी माण्हू खिलन था टाट देन था इनन जा टाट मुखे समझ में नथा अचे रोण जो जान रोण में जेके पारस रखियल उहा पारसाई के ही खबर अचो पांजी जिंदगी के तब्दील कयो अल्लाह जी दरबार में रो माफी वठो जागो नफल जाम पढ़ो तहज्जुद नमाज पाबंदी सा पढ़ो या दुआ गुंदा कर रब पंज वक्त सा कर तहज्जुद जी नमाज नसीब कर या दुआ गुंदा कर रब कुरान जी तिलावत सा कर जिक्र असकार भी नसीब कर दुनिया जो खुराफात में मानू पैजी गया काबू थी गया रस्मों में काबू थिया शैतान सुन्नत के मुकाबले में रस्मों ने मानू रस्मों पूरी करने में काबू थी गया सुन्नत मानू का छड़ाए शादी में रस्म केड़िया या हर के मालूम शादी में सुन्नत केड़िया या मुसलमान के मालूम कौन है व्यापार में ब्याज किए कजे मुसलमान के मालूम पर व्यापार में सुन्नत केड़िया मुसलमान के मालूम कौन है असा किथे पेजी आया असा जे चेहरे में हुस्न के कीअं ईंदो दाढ़ी कुरान जा तरीका दाढ़ी जा डिजाइन खबर मालूम पर नबी जी सुन्नत केड़ी आ वो असा के मालूम कोन चेहरे में नूर कीअं ईंदो इया ॻाल्हि असा के खबर कोन वञो माइन का पुछो चेहरे में दाग थी विया पोयो केड़ी क्रीम हणजे 100 क्रीम ॿुधाईंदा पर चेस्त चेहरे में नवूसत अची वई आ माफी की मिलंदी खुदा जे दरबार में नूर की मिलंदो वो मालूम कौन है मुसलमान के या मालूम कौन किथे पेजी आयो असा रस्तो विसारे वेठा असा पांजो दग भलाए वेठा कहीं बे रस्ते दे पिया वञो अरे यो रस्तो जन्नत न वेंदो जन्नत में उहो रस्तो वेंदो जेको रस्तो कुरान दस्यो आ नबी जे महबूब दस्यो आ सुन्नत वारो दगा साहबन वारो दगा उहो रस्तो जन्नत में वेंदो
बचायो पंहिंजो पाण खे गुनाहनि जे गंद खां गंद वारा जन्नत में न वेंदा पाक साफ़ जन्नत में वेंदा बचाए रखो पंहिंजे जिस्म खे जहन्नम जे गुनाहनि जे गंद खां अचो जेकॾहिं चाहियो था हक़ जी राह ते हलो हक़ जी राह ते हलो त पोइ ज़रूरी आहे त नबी पाक जे तरीक़े ते हली आले हक़ उलमा जो साथ ॾियो रुगो निमाज़ पढ़णी कान्हे निमाज़ खां पहिरीं वुज़ू आहे वुज़ूअ खां पहिरीं पाणी आहे पाणीअ खां पहिरीं नलको आहे नलके खां पहिरीं जर आहे ही सॼो सिस्टम ठहियल आहे हिकिड़े माण्हूअ खे पाणी कोन्हे असां चवंदा नमाज़ पढ़ो पर हिकिड़े माण्हू वटि पाणी कोन्हे पीअण लाइ पाणी कोन अथसि वुज़ू लाइ पाणी कोन अथसि बाक़ी तयम्मुम जो जुदा मसलो आहे पर माण्हुनि जे लाइ बहितर आहे त निमाज़नि जे लाइ मस्जिद ठाहिजे मस्जिद ठाहिजे जेको मस्जिद ठाराए थो निमाज़नि लाइ इंतज़ाम थो करे त सभिनी जी निमाज़ जो सवाब हुनखे मिले थो या कोन थो मिले थो त हिकिड़ो माण्हू चए थो मस्जिद पोइ ठाहींदासीं मस्जिद बि ठाराइणी आहे पर हिन ग़रीबनि जे लाइ पाणीअ जो त इंतज़ाम कयां पाणी कोन अथनि जर में पाणी कोन्हे टैंकरनि जो इंतज़ाम कजे वाटर सप्लाई जो इंतज़ाम कजे हिननि ताईं ठीक ठाक पाणी सही पहुचे ऐं जब बच्चा दुआऊं कंदा ही पाणी पीअनि पाणी जो इंतज़ाम कयां ताकि वेझी सींजी सघनि गुस्ल करे सघनि वुज़ू करे सघनि ज़रूरतूं पूरियूं थियनि माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करणु इहो हुकूमत जे मथां फ़र्ज़ आहे ज़िम्मो आहे जे माण्हुनि जो ज़रूरतूं पूरियूं नथा कनि क़यामत जॾहिं ख़ुदा जी कोरट में हुकूमत वारा टंगल हूंदा ग़रीबनि जा हथ हूंदा हिननि जा बेबान हूंदा ख़ुदा जी दरबार में टंगल हूंदा ख़ुदा जी दरबार में जवाब ॾेई न सघंदा रोटी कपड़ा और मकान जो नारो लॻो माण्हू सम्झो असांखे रोटी मिलंदी मकान मिलंदो असांखे रोटी मिलंदी कपड़ा मिलंदा मकान मिलंदो लेकिन कायदे जमीयत मौलाना फजल रहमान रात नवाब शाह में फरमायो त हिन गरीब अवाम सां इहा हालत कई वई माण्हू सम्झो असांखे रोटी मिलंदी पर हिननि जे ग़रीबनि जे बात मां इहा गिरे छिके करे पाण अयाशी करण में पूरा थी विया ग़रीबनि जा निवाला गिरो पटे छिके छिने वञी पाण जबरदौर गाॾियुनि में घुमी ऐं हेलीकॉप्टर में घुमी अयाशी करण लॻा जिन पे नारो हयो रोटी कपड़ा गरीबन जा कपड़ा पूरा कोनन ऐं पाण अयाशी जा कपड़ा पाण लगा मकान जो नारो आयो त असां मकान ॾींदासूं घर ॾींदासूं पर गरीब जे मथा जेका छित हुई उहा बि फसेगा घरे ग़रीबन जे घरनि खे बेघर कयो ये क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे दरबार में टंगल हूंदा ॿुधो जेकॾहिं चाहियो था त इहो सभु कुझु मिले मुस्लमाननि खे पंहिंजा हक़ मिलनि पाणी मिले रोटी मिले कपड़ा मिलनि मकान मिले ग़रीबनि खे पंहिंजे 27 जा सभु आराइश जा सामान मुहैया थियनि ग़रीबनि जा बच्चा सुठा सताबा रहनि रोज़गार सां लॻनि बेरोज़गार न रहनि त पहुचो निज़ाम खे तब्दील करण जे लाइ हिकु नारो हक़ जो लॻो आहे क़ुर जो हक़ जो जमीयत उलमा इस्लाम जो नारो लॻो आहे हिन क़ुर करीम जो निज़ाम असां नाफ़िज़ करण था चाहियूं हिन धरती ते ज़ालिमनि जे जबरो इस्तेकाम जबर वारियूं ॻाल्हियूं मिटाए करे हिन धरती ते अल्लाह जे क़ुर जो निज़ाम उसूल कानून ज़ाब्ते इंसाफ अदल वारो नाफ़िज़ करण था चाहियूं पोइ कुझु ॿुधायो तव्हां जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदो इंशाअल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमा हक़ उलमा देवबंद नारे तकबीर हदीस में तमाम दुनिया बिइल्म उलमा ये दुनिया कायम आलिमन जे इल्म ते जहान कायम जेसिताईं आलिमन जो इल्म मौजूद हूंदो तेसिताईं दुनिया कायम हूंदी अचो पोइ जेकॾहिं आलिमन जे इल्म ते दुनिया ख़ुदा कायम रखी आहे हदीस अथव क़वाम दुनिया बिइल्म उलमा दुनिया कायम आलिमन जे इल्म सां पोइ निज़ाम कायम थींदो आलिमन जे इल्म सां दीनी क़यादत खे अॻियां अचण ॾियो दीनी क़यादत खे अॻियां अचण ॾियो आलिमन खे अॻियां अचण ॾियो जेके तव्हांजो निज़ाम हलाए सघनि था पाकिस्तान जो निज़ाम
पाकिस्तान के निजाम में जेको आइन जी जेको पाकिस्तान जो आइन उन आइन जी लिस्ट ते जेकरे पाकिस्तान हले तो पूरी रूए ज़मीन इन पाकिस्तान के ॾिसंदी त ही पाकिस्तान ₹1 जो कर्ज़ी थी नथो सके। असां पूरे जा पूरा रोज़गार आराम आसाइश सुकून इंसाफ अदल ऐं अमन सां रही सघूं था जे असां पंहिंजे आइन ते हलो। ऐं आइन ठहियो आहे असांजे क़ुर मंझां आलिमनि ठाहियो आहे। आइन जेको ठहियो आहे इहो आलिमनि गॾिजी सॼी आलिमनि जी आइन ठाहियो। ॾिसो कहिड़ो बहितरीन आइन ठाहियो। पाकिस्तान ते नथा हलाइनि हर को पंहिंजो हुक्मरान पंहिंजा पेट भरण जे चक्कर में हू हेतिरा कमाए वियो सरदारी जी हुकूमत ऐं हेतिरा कमाए वियो। हाणे नवाज़ शरीफ आयो वरी इहो हेतिरा कमाए वियो। इमरान ख़ान चए थो इहो भॼे त आउं भला एतिरो कमाए वरी आउं बि माल ठाहियां। सभु माल ठाहिण जे चक्कर में थो। अचो असां चाहियूं था त हिन माल जे दुलदुल खां आज़ाद थी हिन उम्मत खे उहो सुकून अमन ऐं क़याम ॾियो जेको मिसाली हूंदो जेको मदीने जे शहर में हज़रत उमर फारूक क़ाइम करे ॾेखारियो। जमीयत उलमा इस्लाम चाहे थी त उहो अदल इंसाफ वारो दौर दुनिया में क़ाइम करे ॾेखारियो। पोइ अचो उन वोट जी पर्ची सां जमीयत उलमा इस्लाम जी मदद कजो। हक़ जे आलिमनि खे सोभ ॾियारियो। सोभ ॾींदो इंशाअल्लाह। चओ इंशाअल्लाह ऐं दुआ घुरंदा कयो रब असांखे जियारी त हक़ जे आलिमनि सां मारी तॾहिं हक़ जे आलिमनि सां असां जिया हुजूं हक़ जे आलिमनि जी हक़ जे आलिमनि जी लिस्ट में हुजूं। असां मरूं तॾहिं हक़ जे आलिमनि जे ई महर के मां वञूं। अल्लाह से असांखे जियारे मारे हक़ जे आलिमनि जी हिन महफ़िल में जमीयत उलमा इस्लाम जे आलिमनि में ऐं असां सभिनी जिन दोस्तनि हिते महिनत कई जदोजहद कई और आज़म साहब कारी जाबिर साहब साईं मोहम्मद यूसुफ साहब फजल रहमान साहब जिन भी दोस्तनि महिनत करे ऐं जिन ताउन कयो हिननि सां ही जलसो रखायो। अल्लाह असांजी महिनत खे कोशिश खे ताउन खे जज़्बे खे इख़लास खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।